मलहाज खान जेकॾहिं पघड़ बणिजी जी इज़त जो लीणो कंदो न पोइ ॿिन्हिनि मां हिक जो मौत थींदो। अस्सलामुअलैकुम नाज़रीन, सॉप सीरियल पापनगर जंहिंजे नई दड़ क़िस्त में अॻिते हली तमामु ज़बरदस्त हिकु मज़ो थियण वारो आहे। छो जो अॻिते हली अव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त हाणे मंठार ऐं मल्हार जे विच में हद खां वधीक झेड़ो शुरू थींदो। छो जो मंठार मल्हार खे मारणु थो चाहे ऐं होॾां वरी मल्हार बि मंठार खे मारणु थो चाहे। ऐं ॿिए पासे अव्हांखे इहो बि ॾिसण वटां मिलंदो त मल्हार मतिलबु त तमामु जल्द जेल मां आज़ादु थींदो ऐं होॾां वरी मंठार मतिलबु त उहो बि आज़ादु थींदो ऐं बालाज खान मतिलबु त हद खां वधीक हाणे ड्रुॼंदो। छो जो अलावराय जो भाइटियो मतिलबु त रावल हद खां वधीक ख़तरनाक बणिजी वेंदो। छो जो रावल हाणे बालाज खान खे मारण जे पोयां आहे ऐं हद खां वधीक मतिलबु त बालाज खान कमीणो हुन खां ड्रुॼंदो। छो जो हू हिकु बदमाश आहे ऐं हू शेरदिल सां बि टकर कंदो, पर शेरदिल खे मतिलबु त हू कुझु बि करे कोन सघंदो। छो जो शेरदिल जे दिलि अंदरि मतिलबु त शेर जो दिलि आहे, मतिलबु त हू बि पाण खे वॾो काबू खान थो सम्झे। मतिलबु त ॿई हद खां वधीक मतिलबु त मुर्थ माण्हू आहिनि ऐं अॻिते हली ड्रामे में इलाही ज़बरदस्त मज़ो हूंदो। ऐं होॾां वरी राबेल बि मतिलबु त बालाज खान खे हाणे मारण जे पोयां आहे। मतिलबु त अॻिते हली हुनखे को बि नुक़सानु कोन रसंदो। छो जो बालाज खान खे हाणे रावल मारींदो। छो जो रावल पंहिंजा पुराणा पलांद ॻाए ऐं वॼाए वठंदो। उमेदु आहे त हिन वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जे वीडियो पसंदि आयो हुजे त वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। मिलंदासीं कंहिं नई वीडियो सां गॾु, तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। थैंक्स फॉर वॉचिंग।